उन खां पोइ आहे तव्हांखे ॿियो जेको टॉपिक मूंखे मिलियो, ही सॼी प्रेज़ेंटेशन मुंहिंजी जेका मां सुवाल वरिता उन ते ठहियल आहे। इन में जेको आहे फेयर ऑफ जजमेंट, माण्हुनि जो फेयर, माण्हू जज कंदा असांखे, सो उन खे ओवरकम करण जे लाइ तव्हां जेको आहे ही शयूं करे सघो था त तव्हां माण्हुनि जे ओपिनियंस ते न हलो। तव्हां जेको आहे पंहिंजी स्ट्रेंथ ऐं लिमिटेशंस ते फोकस रखो, उन्हनि खे सम्झण जी कोशिशि कयो तव्हांजी स्ट्रेंथ कहिड़ी आहे, तव्हांजी लिमिटेशंस कहिड़ियूं आहिनि। मिसाल तौरु माण्हू तव्हांखे चई था छॾनि त तव्हां में त हीअ क्वालिटी कान्हे का, बट उहो तव्हांजे अंदर खे ख़बर हूंदी आहे तव्हां में उहा क्वालिटी आहे या कान्हे का। तव्हांखे जेको आहे ॿिया न ॿुधाईंदा त तव्हांजी स्ट्रेंथ कहिड़ियूं आहिनि ऐं लिमिटेशंस कहिड़ियूं आहिनि, बट तव्हांखे पाण ॼाणण जी कोशिशि करणी पवंदी। ऐं जेको आहे रेज़िस्ट कयो ॿियनि खे, त जेके उहे तव्हांखे डिफाइन कंदा, तव्हांजी शख़्सियत खे डिफाइन कंदा। तव्हां पाण डिफाइन कयो पंहिंजी शख़्सियत खे, ॿियो केरु छो डिफाइन करे तव्हांखे। उन खां पोइ बी अवेयर ऑफ योर इनर क्रिटिक। पंहिंजे अंदर में असांखे हिकिड़ो सोल आहे जेको क्रिटिसाइज़ कंदो रहंदो आहे ग़लति कमनि ते, पॉज़िटिव कमनि ते, उहो असांखे अपडेट कंदो आहे त तव्हां में हिन शइ जी ज़रूरत आहे, हिन शइ जी नीड आहे। उन क्रिटिक खे जेको आहे फोकस रखो, जेको ऐं उन क्रिटिक खे फोकस रखे करे जॾहिं तव्हां फ़ैसिलो कंदो त पोइ तव्हांखे माण्हुनि जे ओपिनियन जो फ़र्क़ु कोन पवंदो। ऐं जेको आहे पंहिंजो पाण खे प्रायोरिटी ठाहियो। आम तौर ते असां ॿियनि खे प्रायोरिटी ठाहींदा आहियूं, मेक यूअर सेल्फ अ प्रायोरिटी। इन्वेस्ट इन यूर सेल्फ, पंहिंजे अंदर में इन्वेस्ट कयो, पंहिंजे पाण में इन्वेस्ट कयो, शख़्सियत में इन्वेस्ट कयो, लर्निंग में इन्वेस्ट कयो, एक्सपोजर में इन्वेस्ट कयो, नॉलेज में इन्वेस्ट कयो। जेतिरी इन्वेस्ट कंदो तव्हांजी शख़्सियत निखरंदी वेंदी। तव्हां जॾहिं इन्वेस्ट पाण में कंदो त उनजो जॾहिं मुनाफ़ो मिलणु शुरू थींदो त माण्हुनि जा ओपिनियन तव्हांजे अॻियां का शइ न रखंदा, कम न रखंदा। सो माण्हुनि जे ओपिनियन खां जेको आहे बचो।